पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदी। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तो, अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन सीन ॾिसण वटां मिलंदा। छो त हाणे तव्हां ॾिठो त चाकर ख़ान सभिनी खे कंट्रोल करे चुको आहे, हथीको करे चुको आहे, सभिनी जे नक में दम करे चुको आहे ऐं सभिनी जा होश ठिकाणे अची चुका आहिनि। सभु परेशान आहिनि त आख़िर हाणे कयूं छा न कयूं। उनखे सम्झ में कुझु नथो अचे त हाणे चाकर ख़ान खे जान कीअं छॾियूं। हसीना बेगम बि फासी चुकी आहे चाकर ख़ान जे अॻियां। होॾां जाबर बि हथीको थी चुको आहे। सिकू पंहिंजी जान छॾाए वेठो आहे, लेकिन सिकू जे लाइ हाणे मुसीबत अचण वारी आहे, उहा जाबर ख़ान जी सूरत में। होॾां हाणे सांवल बि कुटको ॾियण वारो आहे जाबर वारनि खे, छो त उन जे भाउ सां हू विढ़िया आहिनि। हाणे जाबर खे गेले गेले कुटींदो सांवल। जी हाँ दोस्तो, जाबर खे ईअं कुटींदो जीअं गॾा कुटबो आहे। पतण ते जाबर खे सांवल अहिड़े हिसाब सां कुटण वारो आहे ऐं पोइ जाबर खे ख़बर पवंदी हीउ मूंसां छा थियो, मूंखे एॾो गॾा वांगुरु छो था कुटनि, मां कहिड़ो ॾोह कयो। हाणे सांवल इन खे भलो कुटको ॾियण वारो आहे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। दोस्तो मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हुआसीं। टेक यूट्यूब चैनल खे ई अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे।